न्यू सईदाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त उर्दू प्राइमरी स्कूल ग्रेड 16 जे उस्ताद जी अलविदाई तकरीब जंहिंमें उस्ताद शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। ज़िंदगी जा 60 साल तालीम जे नाले कंदे उस्ताद अरशद हुसैन क़ाइम खाने रिटायर्ड थी वियो। अलविदाई तकरीब में उस्तादनि शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। ॻोड़नि सां खेनि आख़िरी ॾींहुं अलविदा कयो वियो। इन मौक़े ते उस्ताद अरशद हुसैन क़ाइम खानी खे सिंधी सकाफ़त जा तोहफ़ा अजरक लुंगी ऐं ॿिया सूखड़ा पेश कया विया। तकरीब में उस्ताद अॻवाननि फयाज़ क़ाइम खानी, अहमद अली जमाली मास्तर, असलम इस्लाम सेठ असलम क़ाइम खानी ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त अरशद हुसैन क़ाइम खानी पंहिंजे पेशवाराना ज़िंदगी में बग़ैर थक ऐं मोकल जे पेशानी ते शकन आण खां सवाइ अनथक महिनत कई ऐं शागिर्दनि खे इल्म जी रोशनी सां रोशन कयो। नवनि ईंदड़ उस्तादनि खे घुर्जे त हू अरशद हुसैन क़ाइम खानी जे तइलीमी सफ़र मां सिख्या हासिल कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।